कोमल हुजे या सूमल हुजे, ॻाल्हि इहा आहे त वाह हिते असां वटि कल्चर आहे। दुकान खां शइ लथी त दुकानदार जी ज़िम्मेदारी ख़तमु। न साईं ज़िम्मेवारी आहे न। हाँ, असां ॻाल्हाए था खणूं न, असां माना हुनखे ज़िम्मेवारी। अस्सलाम वालेकुम। असांजो रिक्वेस्ट इहा आहे त हाजी रज़ामंद ॾे मां संगत खे वठी हुयमि हलूं। असां बिरादरी आहे, भाई पिया ॻोठ जा ऐं हिकु जो हाणे न पर 20-25 सालनि खां वठी असां हिन वटि टमाटे जो बीज खणंदा हुआसीं, सारियुनि जो बि खणंदा आहियूं, कणक जो बि खणंदा आहियूं। अॻिले साल बि हाजी रज़ामंद असांखे न दोस्तनि घणनि खे ॿिज में धोखा ॾिना कणकनि जा, जेके कणकां फुटियूं ई न। हिन रखियल ॿिज उहे बाचका बि हिननि खे मिलंदो, बारदानो हिन खां हर बारदानो हिनखे मिले थो पंजाब मां, सखरमो बि ठहे थो, बाचका बि मिलनि था। हिन कोमल जो बि हाणे असांखे बाज़ारियुनि वटां जेको ख़बर पई आहे, हींअर असां कोमल खयो आहे, अॻ में कणकनि जा बि ॾिनई, फिटो हिन कंहिंखे पैसा ॾिनई, कंहिंखे चई बाबा छॾियो हीअं कयो, मूंखे बि ॾिनो, मां बि छॾियो, मां त अॻिले साल असां छॾियोसीं। हर साल जे धोखो थो कंदो, हाणे नकुल ॿिज थो रखे पंहिंजे। असांखे ख़बर पई आहे त हे ट्रकियूं भराए हितां सारियुनि जूं खणी वियो आहे, जेके पंजाब में हिन सां कंपनी वारनि जा के हेठियां मैनेजर ऐं डीलर वग़ैरह ॿधल आहिनि, उहो पंहिंजो ॿिज वञी पैकिंग कराए थैलियूं करे ऐं उहो थो हलाए। कुझु ओरिजिनल बि हलायो अथई भाई, कुझु ओरिजिनल, कुझु हिन वक़्तु जेको तव्हांखे ॿिज ॾिनो अथव उहो वाक़ई कोमल आहे? ॿिज जी ख़बर नथी पए त ॿिज कहिड़ो आहे। कोमल के चवंदा पैकेट कोमल जो आहे, ॿिज अंदरां ॿिज ॿियो थो लॻे असांखे, बिल्कुलु कोमल जो ॿिज ई न आहे। कोमल ॿिज ई न आहे, कोमल ॿिज ई न आहे। असल में जेको असांखे चए थो कोमल ॿिज आहे, कोमल थैलीअ ते नालो लिखियलु आहे, कोमल ॿिज ई न आहे। जेकॾहिं कोमल ॿिज हाजी रज़ामंद साबित करे जीअं चवे उन असां करण लाइ तयारु आहियूं। बाक़ी हेॾो ख़र्चो असां बर्दाश्त नथा करे सघूं, या पाण साड़ींदासीं या हाजी रज़ामंद खे साड़ींदासीं। इहो त इंतिहाई नाज़रीन, मूंखे त हैरत जी ॻाल्हि थी लॻे त जेकर ईअं कीअं कंदो। तव्हां ॿुधायो कोमल, मां 3 ॾींहं सट कराए खणी वियुमि सारियूं, पूरी मार्केट मां घुमाई आहे। हो था चवनि त तूं असांखे हे कोमल करे ॾे सारियूं, त असां तोखो खणूं था। माण्हुनि खे उन्हनि जेके वापारी आहिनि, अन जा वापारी, उन्हनि खे इहा ख़बर न अथई जिन्स कहिड़ी आहे। हा अच्छा साईं, तव्हां छा था चओ थोरो हिन सुरीअ जो? असां भाऊ कुड़मी आहियूं हिननि जा, असां सां बि इहो ई असरु आहे। इहो ई कुड़म जेको कई आहे कोमल, अधु पापड़ आहे अधु अन आहे। कंहिं थियो छो थियो ईअं? तव्हांजो कुड़म त कॾहिं कोन कंदा? 25-30 साल थिया आहिनि। 25-30 साल थींदा आहिनि। तव्हां त अहिड़ी हालत अॻ में बि थी आहे या हाणे पहिरियों चकर थी आहे? 25 साल कुड़मी आहे, हेॾे त थियो कुड़मी था थोरो हेॾे त सुरी वियो। पहिरियों चकर थियो आहे, कुड़मी आहियो तव्हां, पुराणा झूना, त तव्हांखे त अंदाज़ो थींदो न त छो थियो आहे? अलाए छा चकर थियो आहे साईं, अलाए ॿिजनि बाक़ी बाबा कुड़मी कीअं आहे यार, ख़बर नथी पई। ॿुध त सही, ॿियो कुझु बि न आहे। अॻे बि त भला कंदा हुआसीं नी, अॻे बि थींदी कोमल, कंद खणंदा हुआसीं, मणकत खणी हुआसीं, अन खयां, अने हर शइ कई आहे। हेल अलाए छो ई थियो आहे, अलाए छो कीअं थियो आहे। सम्झूं था त ॿिजनि बि आहे न, सम्झे थो माना। हा पक नथी पक्का नी। ॿियो छा, तव्हां चूंकि मुअज़्ज़ज़ बि आहियो, मोतबर बि आहियो, त तव्हां मूंखे ॿुधायो त दुकानदार आहियो तव्हां बि, आदि बुनियादी माना जेको आहे ज़मींदार हो, दुकानदार ॿिज आहे, भाण आहे, कुझु बि ॾींदा आहिनि, त उनजी ज़िम्मेदारी त कोन खणंदा आहिनि। थिएव न थिएव वञी पाण जा साईं ज़िम्मेदारी आहे न, इन में ज़िम्मेदारी हूंदी आहे। असांखे धोखा ॾिना अथई, पर असांखे न, हर कुड़मीअ खे आहिनि। जंहिं बि रज़ामंद वटि ॿिज खयो आहे त उहो ॿिज असां वटि पापड़ करे वियो आहे, अन ज़ाती आहे कोन, सम्झे थो। असां ज़ाहिरी कयो अथई न, फसल बीठा आहिनि, भली हली ॾिसनि। असांजो इहो चवणु आहे त भली असांजो ॾिसनि त अथई, पर का कंपनी या को दुकानदार माना ॾिसो, दुकान था का शइ ख़रीद था अचूं करे अचूं, ख़राब थी शइ निकिरे त उहो चवंदा आहिनि बाबा कोमल ॿिज, बाबा छड़ो कोमल ॿिज में। ठीकु आहे, कोमल हुजे या सूमल हुजे, ॻाल्हि इहा आहे त वाह हिते असां वटि कल्चर आहे। दुकान खां शइ लथी त दुकानदार जी ज़िम्मेदारी ख़तमु। न साईं ज़िम्मेवारी आहे न। हाँ, असां ॻाल्हाए था खणूं न, असां माना हुनखे ज़िम्मेवारी।